लतीफ़ जी शाह सचल सामे जी ॿोली नओं न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रींगी अव्हां जे ख़िदमत में हाज़िर आहियां। अदबी गुलशन हिन प्रोग्राम तहत अव्हां जे ख़िदमत में चइनि शाइराउनि खे पेश करे रहिया आहियूं। पूना महाराष्ट्र मां इंदिरा पूनावाला शबनम सोशल मीडिया ते काफ़ी एक्टिव आहे, ॼातल सुञातल नालो आहे। उल्हासनगर जी नीता लालवाणी पंहिंजा ॿ ग़ज़ल अव्हां जे ख़िदमत में पेश कंदी। राजस्थान मां ॿ शाइराऊं पेश करे रहिया आहियूं। हिकु रोमा चांदवाणी आशा संदसि तख़लुस आहे। जयपुर पिंक सिटी सां संदसि वास्तो आहे। रोमा जी कविता जो उनवान आहे सिंध जी न्याणी। अव्हांखे यादि हूंदो मुंहिंजी हिकिड़ी कविता हुई विरांग उनवान तहत, जंहिंमें जेको आहे हिकु मज़लूम न्याणी जो पीउ दाहूं करे रहियो आहे ऐं उन उनवान तहत विरांगे तहत मूं पंहिंजी कविता पेश कई हुई। रोमा बि पंहिंजी कविता में सिंध जी न्याणी इन उनवान तहत पंहिंजी जज़्बनि जो इज़हार कयो आहे। उन जे दुख दर्दनि जो दास्तान बयानु करे रही आहे। राजस्थान मां ई असांजी ॿी जेका शाइरा आहे वीना अछताणी। संदसि शाइरी जेका आहे हिंद जी मुख़्तलिफ़ हिंदी अख़बारुनि ऐं मैगज़ीन में छपजंदी रही आहे। अदबी गुलशन प्रोग्राम में असां वीना अछताणीअ खे पहिरियों भेरो पेश करे रहिया आहियूं। उहा पंहिंजी जेका कविता आहे अव्हां जे ख़िदमत में पेश करे रही आहे ऐं उन जो उनवान आहे ख़ुशी, जंहिंमें हिकु मासूम न्याणी जेका आहे पंहिंजनि ई रिश्तनि मामो चाचो फुफड़ उन जी दरंदगी जो शिकार थिए थी। उन मौज़ूअ ते संदसि कविता आहे ऐं उन खां अलावा जेको आहे नीता लालवाणी पंहिंजा ॿ नवां ग़ज़ल जेके आहिनि सिंधू नगर उल्हासनगर मां आहे उहा पेश कंदी। अदबी गुलशन प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाइण खां पहिरीं जिन सजणनि दादा हुंदरा दुखाल पद्मश्री जे प्रोग्राम ऐं सूरिया सिंगार अमर शहीद हेमू कालाणी इन खां अलावा तालिब मौला जे प्रोग्रामनि खे पसंदि कयो आहे। दिलि जी गहराइयुनि सां उन्हनि जा असीं थोरा मञूं था ऐं कुझु राया बि आहिनि जेके ईंदड़ प्रोग्रामनि में नओं न्यापो में खणंदासीं। असां दिली आजिया कयूं था उन्हनि जी जेके नओं न्यापो चैनल सां जुड़िया आहिनि त तव्हांजो साथ ऐं सहकार ऐं अव्हांजा राया असांजी हिमत अफ़ज़ाई कंदा। असांजा केतिरा लिसनर बि जेके आहिनि उहे बि जुड़िया आहिनि त सचमुच मूंखे ख़ुशी थी त जेके रेडियो प्रोग्राम में जा ॿुधंदा हुआ उहे हिन में शामिलु थिया आहिनि। त उन्हनि खे अर्ज़ु आहे त नओं न्यापो जो लिंक पंहिंजे दोस्तनि ऐं अज़ीज़नि सां वंडींदा ऐं प्रोग्राम खे बहितर बढ़ाइण में साथ ऐं सहकार ॾींदा। ऐं हींअर असीं हिन सिलसिले खे अॻिते वधाए रहिया आहियूं। पेश आहे प्रोग्राम अदबी गुलशन। जी लतीफ़ नओं न्यापो जे अदबी गुलशन प्रोग्राम में अव्हां जे ख़िदमत में हिंद जे चइनि शाइराउनि खे पेश करे रहिया आहियूं। मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते संदनि शाइरी जो अव्हीं लुत्फ़ माणींदा। सभ खां पहिरीं अव्हां जे ख़िदमत में ॼातल सुञातल शाइरा इंदिरा पूनावाला शबनम इंदू खे पेश करे रहिया आहियूं। मुख़्तलिफ़ मुशाइरनि में पंहिंजो कलाम पेश करे चुकी आहे। सोशल मीडिया ते सरगर्म आहे, कंहिं तारीफ़ जी मोहताज नाहे। सिंधी हिंदी ऐं उर्दू में संदसि शाइरी ऐं कहाणियूं छपजंदियूं रहियूं आहिनि। इंदिरा शबनम जा 28 किताब छपजी चुका आहिनि। अव्हां जी ख़िदमत में पंहिंजूं 2 रचनाऊं पेश करे रही आहे। हिकु नज़्म
जंहिंजो उनवान आहे रिहाई। संदसि ॿई रचनाऊं औरत सां वाबिस्ता आहिनि। हूअ फरमाए थी, कंहिं नारीअ खे पुरुष जे सराप पथर बणाए छॾियो, बिना ॾोह खेसि लताड़ियो वियो, ठुकरायो वियो। इन पथर खे कंहिं राम जो हो इंतज़ारु। राम आयो, पथर मां अहलिया बणी, सदियुनि खां नारी राम जे इंतज़ार में आहे, पर अॼु राम खे फुर्सत नाहे। इंदिरा शबनम इंदु। इंदिरा पूनावाला, शहताजपुरी। इंदिरा शबनम इंदु कलमी नालो। अॼु मां पंहिंजा उहे नज़म चई रही आहियां जेके मूं कॾहिं बि रिकॉर्डिंग न कराया आहिनि। ॿुधो अथमि इहो नज़म। ॿुधो अथमि कंहिं ज़माने में हिकु नारीअ खे, ॿुधो अथमि कंहिं ज़माने में हिकु नारीअ खे पुरुष जो सराप पथर बणाए छॾियो। ॿुधो अथमि कंहिं ज़माने में हिकु नारीअ खे पुरुष जे सराप पथर बणाए छॾियो, मजबूर बणाए छॾियो, खेसि बिना ॾोह लतारियो, ठुकरायो, सतायो वियो। उन पथर खे कंहिं राम जो इंतज़ारु हो, उन पथर खे कंहिं राम जो इंतज़ारु हो। राम आयो, पथर मां नारी अहलिया बणी। राम आयो, पथर मां अहलिया बणी, वरी शान मां नवारी बणी। पर किन लाइ त इहा काल्पनिक कहाणी बणी, पर किन लाइ त इहा काल्पनिक कहाणी बणी। छाकाणि त सदियुनि खां नारियूं आहिनि पथर बणायल, सदियुनि खां नारियूं आहिनि पथर बणायल, सतायल, सिकायल, उञायल, रुनायल, सतायल, सिकायल, उञायल, रुनायल। कयो राम जो इंतज़ारु, मगर राम खे शायदि अॼु फुर्सत न आहे, मगर राम खे शायदि अॼु फुर्सत न आहे। शायदि खेसि अहलिया उधार जी ज़रूरत न आहे, शायदि खेसि अहलिया उधार जी ज़रूरत न आहे। अॼु मां पंहिंजो हिकिड़ो नज़म पेश करे रही आहियां। इंदिरा शबनम इंदु, इंदिरा पूनावाला। उहो आहे रिहाई, जो मूं कॾहिं बि वीडियोज़ जंहिंजो न कढायो आहे। नज़म जो नालो आहे रिहाई। रिहाई, टू बी फ्री। मां ख़तिस्वा जो पैदाशी वहकिरो, मां ख़तिस्वा जो पैदाशी वहकिरो, ख़ासियत मूजिबि असुल गरम वहकिरो, असुल गरम वहकिरो, जंहिंमें पंहिंजाइप, प्यार, सिक, प्रीत सभु समायल आहे। असली गरम वहकिरो जंहिंमें पंहिंजाइप, प्यार, सिक, मोहबत भरियल आहे। गरमाइश ऐं पंहिंजाइप ॾींदो, बर्फ़ रिझाईंदो, तो वटि अची पहुतुसि, बर्फ़ रिझाईंदो, तो वटि अची पहुतुसि। मुतासिर थियुसि तुंहिंजे सूंहं ऐं अछाण ऐं थधाण खे, ऐं गरमाइश बख़्शण लॻुसि कुझु सिखण ऐं कुझु सेखारण लाइ। अला अला, पर तो ॿेली मुंहिंजी, तो पंहिंजे सॼी थधाण ऐं अछाण मूं में विझी छॾी। ॿेली, तो पंहिंजी थधाण ऐं अछाण मूं में उते छॾी। मुंहिंजे ॿाहिरें सतह ते, ॿाहिरें तह में ॼमी बर्फ़ थी वियुसि मां बि, ॿाहिरें तह में बर्फ़ थी वियुसि मां बि। पर अंदर में उहा ई गरमाइश आहे ॼण लावा। तूं ख़ुशि थिए मूंखे हासिलु करे, तूं ख़ुशि थिए मूंखे हासिलु करे। तारियूं वॼाइण लॻे पंहिंजे कामयाबीअ ते, ऐं ॾेई मूंखे थधी आबसवार थी, मोगी मोथी जॾी ज़िंदगी। ऐं ॾिनी तो मूंखे पंहिंजी थधी निकमी आबसवार थी, मोगी मोथी जॾहिं ज़िंदगी।
हिकु घुट ऐं हिकु ॿूसाहट पैदा थी वई मुंहिंजे मन में। किथे वई मुंहिंजी गुनगुनाहट, किथे वई मुंहिंजी गुनगुनाहट, उहा पंहिंजा प्यार सिक मोहबत। तोखे रब जो सौं या कंहिं प्यारे जो, तोखे रब जो सौं या कंहिं प्यारे जो, मूंखे रिहाइश बख़्श, मूंखे रिहाइश बख़्श। मां ख़तस्ता जो पैदाशी, ख़ासियत मूजिब असली गरम वहिकिरो आहियां। मां ख़तस्ता जो पैदाशी, असली गरम वहिकिरो आहियां, जंहिंमें पंहिंजा प्यार मुहबत निस्वार्थपणो आहे। मूंखे रिहाइश बख़्श मुंहिंजा साथी, रिहाई। महिरबानी। ॿी शाइर आहे रोमा चांदवाणी। संदसि तख़ल्लुस आहे आशा। राजस्थान जी गुलाबी नगरी जयपुर सां संदसि वास्तो आहे। लेखक आहे, अदबी सेमिनारनि में शिरकत करे चुकी आहे। मुख़्तलिफ़ अख़बारुनि ऐं मैगज़ीनुनि रिहाण, सिंधु मशाल, महिराण, सिंधु गौरव ऐं भारत जी ॿियनि केतिरनि अख़बारुनि में संदसि अदब छपिजी चुको आहे। ऑल सिंधी होप एसोसिएशन आशा उन्मान वारी सिंधी वेबसाइट बि अथसि। सिंधी ॿोली ऐं अदब में MA कई अथई। संदसि कविता जा मौज़ू नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करण वारा रहिया आहिनि। अॼु जेका कविता अव्हांजे ख़िदमत में पेश करे रही आहे, इन जो मौज़ू आहे सिंध जी धीअ। सिंध जी न्याणियुनि जे दर्द खे पंहिंजे कविता में इज़ारियो आहे। अगवा करे ज़ोरीअ भॼाए परणाए ऐं पोइ इस्मत फ़रोशनि खे विकिरो करे दहशत ऐं वहशत जो जेको शिकार बणिजनि थियूं इहे मज़लूम न्याणियूं, उन्हनि जो उन में इज़हार आहे। रोमा पंहिंजी कविता में फरमाए थी, रोए थी आहूं भरे थी, रोए थी आहूं भरे थी, कदम कदम ते ज़िल्लत सहे थी, दहशत जे साए में जिए थी सिंध जी धीअ, सिंध जी धीअ। अव्हां सभिनी खे रोमा चांदवाणीअ जो प्यार भरो नमस्कार। सिंध में हलंदड़ हालातनि ते पेश ख़िदमत आहे मुंहिंजी सिंधी कविता। उन्वान आहे सिंध जी धीअ। सॾु करे थी पुकारे रहे थी, सॾु करे थी पुकारे रहे थी, सिंध जी धीअ, सिंध जी धीअ। मदद घुरे थी, दाहूं करे थी, मदद घुरे थी, दाहूं करे थी, भरियल अखियुनि सां निहारे रहे थी। मदद घुरे थी, दाहूं करे थी, भरियल अखियुनि सां निहारे रहे थी, सिंध जी धीअ, सिंध जी धीअ। पंहिंजी दिल जो हाल ओरे थी, पंहिंजी दिल जो हाल ओरे थी, रोई पवे थी आहूं भरे थी। पंहिंजी दिल जो हाल ओरे थी, रोई पवे थी आहूं भरे थी, सिंध जी धीअ, सिंध जी धीअ। कदम कदम ते ज़िल्लत सहे थी, कदम कदम ते ज़िल्लत सहे थी, दहशत जे साए में जिए थी। कदम कदम ते ज़िल्लत सहे थी, दहशत जे साए में जिए थी, सिंध जी धीअ, सिंध जी धीअ। चोराइजी वञे थी, भॼाइजी वञे थी, चोराइजी वञे थी, भॼाइजी वञे थी, लाचार थिए थी, कुकूं करे थी। चोराइजी वञे थी, भॼाइजी वञे थी, लाचार थिए थी, कुकूं करे थी, सिंध जी धीअ, सिंध जी धीअ। धर्म ॿियो क़बूल करे थी, धर्म ॿियो क़बूल करे थी, ज़ोरीअ पोइ परणाए वञे थी। धर्म ॿियो क़बूल करे थी, ज़ोरीअ पोइ
परणाए वञे थी सिंध जी धीअ, सिंध जी धीअ। विलायत में विकामी वञे थी, विलायत में विकामी वञे थी, गुमनाम ज़िंदगी पोइ जिए थी। विलायत में विकामी वञे थी, गुमनाम ज़िंदगी पोइ जिए थी, सिंध जी धीअ, सिंध जी धीअ। जुरियत करे थी, मुखालिफ़त करे थी, जुरियत करे थी, मुखालिफ़त करे थी, सहायता लाइ रड़ो रड़ करे थी। जुरियत करे थी, मुखालिफ़त करे थी, सहायता लाइ रड़ो रड़ करे थी, सिंध जी धीअ, सिंध जी धीअ। मुक़ाबिलो कंदे हारजी वञे थी, मुक़ाबिलो कंदे हारजी वञे थी, मारजी वञे थी, ज़मी दोज़ थिए थी। मुक़ाबिलो कंदे हारजी वञे थी, मारजी वञे थी, ज़मी दोज़ थिए थी, सिंध जी धीअ, सिंध जी धीअ। शुक्रिया, महिरबानी। जयपुर राजस्थान में ॿी शाइरा वीना अछुताणीअ खे अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियूं। मुख़्तसिर में वीना जो तारुफ़ ॾियणु चाहींदसि। MA साइकोलॉजी में कयल अथसि। संदसि कविताऊं हिंदीअ जे मुख़्तलिफ़ अख़बारुनि में छपजंदियूं रहियूं आहिनि। अमृत राजस्थान, हिसार जी रवि पथ अख़बार, कानपुर जी समय चक्कर टाइम्स, हरियाणा जी हरियाणा दीप, कलकत्ते जी सदीनामा ऐं ॿियनि केतिरी हिंदी अख़बारुनि में संदसि शाइरी छपजंदी रही आहे। वीना अछुताणीअ जे नाटक तलाश है हिकु नौकरी जी ते खेसि पहिरियों इनाम बि अता कयो वियो। मां केतिरे अरसे खां संदसि कविताऊं पढ़ंदी रही आहियां, हिंदीअ वारियूं, जिन जा मौज़ू गूनागून असराता, सुठो थॉट कंटेंट। केतिरे अरसे खां मूं चाहियो पिए त सिंधी शाइरी जे महफ़िल अदबी गुलशन में खेसि पेश करियां। पहिरियों भेरो मुंहिंजे आॾो पंहिंजी शाइरी पेश करे रही आहे सिंधीअ में, ऐं पंहिंजूं 2 कविताऊं ऐं हिकु ग़ज़ल पेश करे रही आहे। हिकु ग़ज़ल में उहो फरमाए थी, बेवफ़ा थींदो नाहे कोई, बसि वफ़ा निभाइण न ईंदी आहे। सपना कॾहिं टुटंदा नाहिनि, बसि निंड खुली वेंदी आहे। वीना पंहिंजी ॿी कविता में फरमाए थी, ही जे तूं दिलि जो हाल पुछी थो, ही जे तूं दिलि जो हाल पुछी थो, तमामु ॾुखियो सवाल पुछी थो। पहिरीं ख़ुशी उनवान वारी कविता अव्हां जी ख़िदमत में पेश करे रही आहे, जंहिंमें समाज में न्याणियुनि सां थींदड़ वहशीपणे खे तमामु असराइते नमूने उन पेश कयो आहे, जंहिंमें मासूम न्याणी जिन रिश्तनि खे पंहिंजो सम्झे थी, उन्हनि जे हथां वहशत जो शिकार बणिजे थी। मामो, चाचो, पुफड़ सभु पंहिंजा लॻंदा हुआ। उन्हनि दरिंदनि संदसि जिस्म ऐं रूह खे तार तार करे छॾियो। अचो त वीना अछुताणी जे कलमबंद कयल शाइरी खे संदसि ई आवाज़ में ॿुधूं। वीना अछुताणी। मां वीना अछुताणी हिकु कविता पेश करे रही आहियां। कविता जो उनवान आहे अलविदा ख़ुशी। ख़ुशी नालो हुओ हुनजो, ख़ुशी नालो हुओ हुनजो, मासूम कोमल कली हर ग़म खां आज़ाद, मासूम कोमल कली हर ग़म खां आज़ाद, चहकंदड़ बुलबुल। रिश्तनि में हो संदसि विश्वास, मामो, चाचो, पुफड़, भाउ, अंकल खेसि लॻंदा हुआ पंहिंजा, पर हिकु ॾींहुं हाणे वहशी बणिजी विया उहे सभु रिश्ता। पर हिकु ॾींहुं हाणे वहशी बणिजी विया उहे सभु रिश्ता, सवालिया निशान लॻी विया उन्हनि रिश्तनि ते, सवालिया निशान लॻी विया उन्हनि रिश्तनि ते। दिलि में दर्द जी कसक उथणु लॻी, दिलि में दर्द जी कसक उथणु लॻी, बिजलियुनि जो को दर्द लॻो, दिलि में तड़प उथी,
दिल में तड़प उठी उहे रिश्ता बणिजी विया हैवान। उहे रिश्ता बणिजी विया हैवान। दरिंदनि सौदागरनि संदसि जिस्म खे कयो तार तार। दरिंदनि सौदागरनि हुन जे जिस्म खे कयो तार तार। संदसि रूह खे करे छॾियो ज़ख़्मी। संदसि रूह खे करे छॾियो ज़ख़्मी। अहिड़ी हैवानियत ॾिसंदे ई शर्मिंदा थी ककरनि में लिकी वियो चंड। अहिड़ी हैवानियत ॾिसंदे ई शर्मिंदा थी ककरनि में लिकी वियो चंड। बेमौत मरी विया बुलबुल जा नगमा। ऐं ख़ुशीअ जूं पथरायल खुलियल अखियूं पुछी रहियूं हुयूं हिकु सवाल। ऐं ख़ुशीअ जूं पथरायल खुलियल अखियूं पुछी रहियूं हुयूं हिकु सवाल। कहिड़ो ॾोह हो मुंहिंजो? कहिड़ो ॾोह हो मुंहिंजो? मूं ते एतिरो कीअं थियो अत्याचार? मां मासूम रिश्तनि ते कंदी हुअसि विश्वास। ऐं ख़ुशी करे वई सॼी दुनिया खे शर्मसार। ऐं ख़ुशी करे वई सॼी दुनिया खे शर्मसार। अलविदा ख़ुशी। चंद अशार पेश करे रही आहियां। ही तूं जो दिल जो हाल पुछी थो। ही तूं जो दिल जो हाल पुछी थो। तमामु ॾुखियो सवाल पुछी थो। अखि लॻी न आहे सॼी राति। अखि लॻी न आहे सॼी राति ऐं तूं ख्वाबनि जी ॻाल्हि पुछी थो। विरह जी राति खे ओ चंड तूं न चमकाए। विरह जी राति खे ओ चंड तूं न चमकाए। नज़र उदास आहे तारनि में बि मन नथो लॻे। नज़र उदास आहे तारनि में बि मन नथो लॻे। कुझु अहिड़ी तरह मां आहियां ज़िंदगी खां मायूस। कुझु अहिड़ी तरह मां आहियां ज़िंदगीअ खां मायूस। खिज़ां वेई त बहारुनि में मन नथो लॻे। खिज़ां वेई त बहारुनि में मन नथो लॻे। हिकु ग़ज़ल पेश करे रही आहियां। ग़ज़ल जो मतिलबु आहे बेवफ़ा थींदो न आहे कोई। बेवफ़ा थींदो न आहे कोई बसि वफ़ा निभाइण न ईंदी आहे। सुपना कॾहिं टुटंदा न आहिनि। सुपना कॾहिं टुटंदा न आहिनि बसि निंड खुली वेंदी आहे। शेर अर्ज़ा बदनसीब केरु थींदो न आहे। बदनसीब केरु थींदो न आहे बसि क़िस्मत फिरी वेंदी आहे। अंधियारो कॾहिं थींदो न आहे। अंधियारो कॾहिं थींदो न आहे बसि शाम ढलिजी वेंदी आहे। ग़ज़ल जो मक़ता पेश थी कयां। दिलि तोड़ींदो न आहे कोई। दिलि तोड़ींदो न आहे कोई बसि दिलि लॻी थी वेंदी आहे। शुक्रिया। अदबी गुलशन जे सिलसिले खे उल्हासनगर जी शाइरा नीता लालवानी जे ग़ज़ल सां अॻिते वधाए रहिया आहियूं। संदसि ग़ज़ल मुख़्तलिफ़ अख़बारुनि हिंदवासी, सिपूं, कूंज, सिंधु मशाल, साहित्यकार, कराची मां निकिरंदड़ संध्या मंथली मैगज़ीन में बि छपिया आहिनि। मुंबई आकाशवाणी तां बि पंहिंजी शेरो शाइरी पेश करे चुकी आहे। नीता उल्हासनगर जे अदबी बैठकुनि में पंहिंजी शाइरी पेश करे हाज़िरीन जो दाद बि हासिलु कयो आहे। टीचर्स कोर्स पास कयो आहे ऐं ॿ भेरा खेसि बेस्ट टीचर जे अवॉर्ड सां नवाज़ियो बि आहे। अदबी गुलशन में उहा पंहिंजा 2 ग़ज़ल पेश करे रही आहे। हयातीअ जा लम्हा उञारा उञारा कयूं पोइ बि सभु था सब्र सां गुज़ारा। तकींदे गगन खे वई राति गुज़री वया गुम थी हिकु हिकु समूरा सितारा। ॿी ग़ज़ल में नीता फरमाए थी दर्दे दिल में लिकाए भी जीअण ईंदो अथमि। दर्दे दिल में लिकाए भी जीअण ईंदो अथमि। ग़म भुलाए सभिनी सां मुर्की मिलण ईंदो अथमि। अचो त नीता लालवानी जे ग़ज़ल जो लुत्फ़ माणियूं ऐं मां बीना श्रृंगी अव्हां खां ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त वठी रही आहियां। साथ सलामत।
नमस्कार। अदबी गुलशन जी पानी वीना श्रृंगी जी ऐं सभिनी ॾिसंदड़नि खे मुंहिंजो प्यार भरियो नमस्कार। तव्हांजे अॻियां गज़ल पेश करे रही आहियां अदबी गुलशन प्रोग्राम जे लाइ। दर्द दिल दिल में लिकाए भी जीअण ईंदो अथम, दर्द दिल दिल में लिकाए भी जीअण ईंदो अथम, गम भुलाए सभिनि सां मुर्की मिलण ईंदो अथम, गम भुलाए सभिनि सां मुर्की मिलण ईंदो अथम। ज़िंदगीअ जी राह भल मूं लाइ कठिन आहे ज़रा, ज़िंदगीअ जी राह भल मूं लाइ कठिन आहे ज़रा, पेचरनि मां पर सणाईअ सां हलण ईंदो अथम, पेचरनि मां पर सणाईअ सां हलण ईंदो अथम। पांध पंहिंजो आ गुलनि खां ई सदा ख़ाली रहियो, पांध पंहिंजो आ गुलनि खां ई सदा ख़ाली रहियो, पर कंडनि विच ई झले दिल खे वधण ईंदो अथम, पर कंडनि विच ई झले दिल खे वधण ईंदो अथम। दोस्ती मूं सां न कंहिंजी ऐं न ई कंहिं सां लॻाओ, दोस्ती मूं सां न कंहिंजी ऐं न ई कंहिं सां लॻाओ, पंहिंजे ख़्यालनि में अकेलो ई रहण ईंदो अथम, पंहिंजे ख़्यालनि में अकेलो ई रहण ईंदो अथम। हम सफ़र मुंहिंजो न कोई फिक्र इन जो आ न को, हम सफ़र मुंहिंजो न कोई फिक्र इन जो आ न को, ज़िंदगीअ जो ही सफ़र तन्हा कटण ईंदो अथम, ज़िंदगीअ जो ही सफ़र तन्हा कटण ईंदो अथम। मुश्किलातूं हर क़दम ते थियूं हयातीअ में अचनि, मुश्किलातूं हर क़दम ते थियूं हयातीअ में अचनि, हौसलो धारे सभिनि सां मुंहुं ॾियण ईंदो अथम, हौसलो धारे सभिनि सां मुंहुं ॾियण ईंदो अथम। कश्ती जीवन जी भले मझधार में मुंहिंजी रहे, कश्ती जीवन जी भले मझधार में मुंहिंजी रहे, चीरे लहरुनि खे किनारे ॾांहुं वरण ईंदो अथम, चीरे लहरुनि खे किनारे ॾांहुं वरण ईंदो अथम। जे अंधेरी रात जो सायो नीता ग़ालिब पियो, जे अंधेरी रात जो सायो नीता ग़ालिब पियो, सोजरो आशा जे दीपक सां करण ईंदो अथम, सोजरो आशा जे दीपक सां करण ईंदो अथम। दर्द दिल दिल में लिकाए भी जीअण ईंदो अथम, गम भुलाए सभिनि सां मुर्की मिलण ईंदो अथम, मुर्की मिलण ईंदो अथम। महिरबानी। नमस्कार। गज़ल पेश आहे तव्हांजे अॻियां। हयातीअ जा लम्हा उञारा उञारा, हयातीअ जा लम्हा उञारा उञारा, कयूं पोइ बि सभु था सब्र सां गुज़ारा, कयूं पोइ बि सभु था सब्र सां गुज़ारा। तकींदे गगन खे वई रात गुज़री, तकींदे गगन खे वई रात गुज़री, वया गुम थी हिकु हिकु समूरा सितारा, वया गुम थी हिकु हिकु समूरा सितारा। ख़यालनि जा बादल जे छाया हमन में, ख़यालनि जा बादल जे छाया हमन में, हुआ सभु सिलेकिन नियारा नियारा, हुआ सभु सिलेकिन नियारा नियारा। वसन था गगन मां धरा ते जे बादल, वसन था गगन मां धरा ते जे बादल, था दिलकश लगन पो सभेई नज़ारा, था दिलकश लगन पो सभेई नज़ारा। इशारा कया तो अखियुनि सां घणेई, इशारा कया तो अखियुनि सां घणेई, न समझी न समझा मूं तुंहिंजा इशारा,
न समझी न समझा हूँ तुझा इशारा, हुई दूर मंजिल वसीलो न कोई, हुई दूर मंजिल वसीलो न कोई, पिरी तो मिली पर दिना हा सहारा, पिरी तो मिली पर दिना हा सहारा, रहा साण तो सा पिरी मात हरदम, रहा साण तो सा पिरी मात हरदम, जुदाई कयामान हरगिज गवारा, जुदाई कयामान हरगिज गवारा, पिनी साण मूसा हुए पल तुझे की, पिनी साण मूसा हुए पल तुझे की, पवन याद पल से प्यारा प्यारा, पवन याद पल से प्यारा प्यारा, कयो प्यार जो हो तो इजहार नीता, कयो प्यार जो हो तो इजहार नीता, वगा दिल में मुझे नगारा नगारा, वगा दिल में मुझे नगारा नगारा, वगा दिल में मुझे नगारा नगारा। मेहरबानी।